ॻाल्हाए जे हारे से भले तव्हांजो राजा मिलल ॾे ख़बर सभु राजा अची विया आहिनि। पोतर साईं राज सभु अची वियो आहे। बाबा राजा वारा तव्हांखे त मोहम्मद साले वारे किसे जी ख़बर आहे? हा ॿुधार साईं असांखे सभु ख़बर आहे ऐं इहा बि ख़बर आहे त हिन में कंहिंजो हथु आहे। पोतर साईं इहा हरकत बहावल खान जी आहे ऐं इहा छोकिरी बहावल खान वटि थमियल आहे। बहावल खान जूं ॾाढायूं हाणे वधी वियूं आहिनि। हाणे हू असांजे नंगनि में हथ विझण लॻो आहे। जेकॾहिं बहावल खान खे जवाबु न ॾिनूसीं त हुन जूं उरह ज़ोरायूं असां लाइ वधी वेंदियूं। पोतर साहिब अर्ज़ु आहे हिकिड़ो त बहावल खान हाणे सभु लिका लतारे वियो आहे। मुंहिंजी बेइज़ती उते कयईं अकेलो ॾिसी ऐं हाणे छोकिरी असांजे राज जी बि खणी वियो आहे त हाणे जेको आहे त हुन खां बदिलो वठिबो। बंब हुन खे पायूं ॾिपस। असांजा फटका बुंडनि ते बदल कोन्हनि। इज़त बोलड़े खे बि प्यारी आहे। पोतर साईं बहावल खान इज़त सां छोकिरी कोन मोटाए ॾींदो जेसीं बहावल खान जे राज जो सी बि 4-5 चूटे न खणी ईंदासूं तेसीं बहावल खान न सम्झंदो असांखे खणनि जो खणी अचूं पोइ ॾिस के थो त सच थो करे। न कमदार न मुड़ुसनि जो जहिड़ो मुड़ुसनि सां ठहे मर्दनि जो कमु न आहे त कंहिं औरत ते हथु खणे। मर्द त उहे हूंदा आहिनि जेके दुश्मन जी औरत जी बि इज़त कनि। हा टकर खान सही थो चई। असां ॿुधो आहे त बहावल खान जे घर में आहे ऐं बहावल खान पाण हुन सां शादी करण थो चाहे। पोतर साईं असांजी गुज़ारिश आहे बहावल खान असांजी इज़त खणी वियो आहे। असांखे मोकल ॾे ख़ुदा जो वास्तो ॾियो न त सुची लूणी खणी अचूं थी हिते। बाबा राजा रहो तव्हां सभिनी जी मर्ज़ी छा आहे? हा पोतर साईं इहा ॻाल्हि आहे त असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं। बाबा ठीकु आहे जेका राज जी सलाह। हाणे सभु पंहिंजे पंहिंजे घर वञो ऐं जंहिंखे बि जेको बि हथियार घर में हथ अचे फौरन खणी अचो त बहावल खान ते हमिलो करियो। बहावल खान ते हमले करण जी का बि ज़रूरत कान्हे। जेतोणीकि मुंहिंजे नंढे पुट जो खून ई आहे तो हुनजो खून करायो हो मुंहिंजे बच्चे जो। पर तंहिं हूंदे बि तव्हांजे ॻोठ जी इज़त मां वापसि वठी आई आहियां। वाह दी वाह तोखे लख शाबाशो हुजनि। तो अॼु हिन मिसकिन जी नियाणी वराए रईस अरण खान जो न पर तो अॼु पंहिंजे मुड़ुस रईस ठारे खान जो बि मान मथां करे छॾियो। मिलल जी बाबा साईं वञ वञी अजरक खणी आ। हाज़िर बाबा। अलण खान इहा अजरक अलाह साईं तोखे बख़्शे ॾे। इहा अजरक असांजी इज़त आहे। इहा अजरक असांजो मान आहे ऐं इहो मान ऐं इज़त असां कंहिं दुश्मन खां न वठंदा आहियूं ऐं न ॾींदा आहियूं। तूं मुंहिंजे बच्चे जो कातिल आहीं। मुंहिंजे अनवर जो कातिल आहीं। मुंहिंजे बहावल खान जो दुश्मन आहीं। मूंखे तुंहिंजी अजरक न खपे पंहिंजे मथे ते। इहा रख अजरक पंहिंजे पाण वटि। दानियाल तव्हां एतिरा ख़ामोश छो आहियो? मूंखे ईअं थो फील थिए त अंकल जे मरण जो ज़िम्मेवार तव्हां मूंखे सम्झी रहिया आहियो। न आसिया इहा ॻाल्हि न आहे। त पोइ छा ॻाल्हि आहे? मूंखे ख़बर आहे त पीउ जी मौत जो सदमो बर्दाश्त करणु आसान ॻाल्हि न आहे। हिन में वक़्तु लॻंदो पर
मां भी तो तव्हांजी फैमिली जो एक हिस्सो आहियां। तव्हां मूंखे ये नज़रअंदाज छो करे रहिया आहियो? आसिया, डैडी जी वसीयत मूं ॾाढो परेशान करे छॾियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त डैडी हीअं छो कयो। डैडी जी वसियत में छा लिखियल आहे? आसिया, बचपन में मुंहिंजी एंगेजमेंट मुंहिंजी कज़न सां कई वई हुई, पर मूं सां शादी करण को इनकार करे छॾियो। डैडी न सिर्फ़ पंहिंजी मिल्कियत मां 50% मुंहिंजे उन कज़न जे नाम करियो, पर इहा बि वसियत करे आहे त हुन सां शादी करियो। आसिया, जेकॾहिं इहो न कयो त हुन मिल्कियत जो समूरो हिसो जेका मुंहिंजे नाव ते आहे उहा बि कंहिं ट्रस्ट खे ॾिनी वेंदी। दानियाल, पोइ असांजे घर जो ख़र्चो कीअं हलंदो? असांजो गुज़र बसर कीअं थींदो? तव्हां त मूंखे ॻाइण खां बि मना करे छॾियो आहे। आसिया, तूं घबराए न, मां को न को बंदोबस्त करे वठंदुसि। जीवई मुंहिंजी जीजल अम्मा सोब खटी। तोसां त ॻाल्हाइण ई अचायो आहे। हा मां, मुंहिंजी कल्ह थिड़ी आ। मां छितो थियो आ, छिते कुत्ते वारा चक पियो पायां। अॼु मूंखे ख़बर पई त मुंहिंजा दुश्मन हवेलीअ खां ॿाहिरि न, पर हवेलीअ जे अंदर बि मौजूद आहिनि। ख़ुदा का सान्या ॾेई, तुंहिंजो को बि दुश्मन न आहे, तूं पाण पंहिंजो दुश्मन आहीं। हा मां, सच थी चई। मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे, मुंहिंजी ख़ुशियुनि खे ख़त्म करे, चोरीअ खे वठी अल्लूअ खे पुॼाए आई। ॿधाई न तोखे पटको, ॾिनई न तोखे इनाम। मां पटके वधण लाइ या इनाम वठण लाइ छोकिरी छॾण कान वई हुयसि। मां ठारे खान पंहिंजे मराऊ मुड़ुस जूं रीतूं रस्मूं ज़िंदा करण वई हुयसि। ऐं मां अॼु बि पंहिंजे मराऊ पीउ ठारे खान जे रीतुनि रस्मनि खे क़ाइमु कयो बीठो आहियां। हा, मूंखे चङी तरह ख़बर आहे त तूं पंहिंजे मराऊ पीउ जे रीतुनि रस्मनि खे क़ाइमु कयो वेठो आहीं, पर ठारे खान कॾहिं बि छोकिरियूं अगवा न करायूं। तव्हां औरतुनि खे का ख़बर कोन्हे ॿाहिरि छा पियो थिए। या ख़बर आहे त अल्लड़ खान अगराई करे असांजे ॻोठ जी छोकिरी सुहिणी उर्स जे धीअ अगवा कराई हुई? न, का ख़बर कोन्हे तव्हांखे। उन जे बदले में मूं इहा छोकिरी अगवा कई। अल्लड़ खान मुंहिंजे मरहूम भाउ अनवर खे क़त्ल करायो त उन जे बदले में मूं बेगुनाह छोरी मारी। जहिड़ी चाल अल्लड़ खान हलंदो, उहा ई चाल बावल खान बि हलंदो। हिकु मारींदो त उन जे बदले में ॿ मारींदोमांसि। अगराई मां नथो कयां, अगराई अल्लू थो करे। तव्हां औरतुनि खे कहिड़ी ख़बर मां पंहिंजी ख़ुशीअ जे ख़ातिर शादी न पे करणु चाही। तव्हांजे नस्ल क़ाइमु करण जे लाइ शादी करणु पिए अथव पियो को वारिस? मुंहिंजे मरण खां पोइ को अथव जेको तव्हांजी कब्रुनि ते ॾीओ ॿारे, कुल पढ़े, फातिहा पढ़े? अथव को पियो वारिस? ही मर्दनि जा जड़ान मर्द ई सम्झी सघनि था। टियोड़ी वञी छोरी अल्लूअ जे हवाले करे आई। हाणे मां सॼी ज़िंदगी शादी न कंदुसि। जेकॾहिं मां शादी करे वियुसि न, मां बि ठारे खान जो पुटु ई न आहियां। मुंहिंजो नालो बावल खान न, के कुत्ते ते रखिजो। बस तोखे जीअं वणे तीअं कर। सजाद, छा सुन? कहिड़ियुनि सोचनि में गुम आहीं? कहिड़ियुनि सोचनि में सुनी? न सजाद, का ॻाल्हि ज़रूरु आहे, तूं मूंखां लिकाई थो। सुनी ॻाल्हि इहा आहे जो आउं तोखे कुझु चवणु थो चाहियां, पर डिॼां थो, अलाए मञी या न। चओ सजाद, छा ॻाल्हि आहे? तूं मूंसां शहर निकिरी। छा? सजाद, तूं इहो छा थो चवीं? इहो कीअं थो थी सघे?
मूंखे अॻे ई ख़बर हुई तूं कान मञंदी। सियाणनि सच चयो आहे त औरत वीचारी जी वाग जंहिंजे हथ में हूंदी आहे उन जी हूंदी आहे। पर सजाद तूं इहो त सोच, मीरल या अलण खान जा माण्हू मूंखे छॾींदा त तोसां गॾु शहर निकिरी हलां। सुणी तूं इहो मूं ते छॾ, मां पाण तोखे इन क़ैद मां कढी हलंदसि, बसि तूं हिमत कर। न सजाद न, मां इहे क़ैद ज़ुल्म इहे बंद पंहिंजे मथां सहंदसि, पर बाबा खे विञाइण खां पोइ ऐं तोखे नथी विञाइण चाहियां सजाद। न सुणी तूं डिॼ न, तूं इहो सम्झ हाणे पाण रतया दरिया जागे पार पिया आहियूं, हाणे उन्हनि ज़ालमनि जो वारो आहे, बसि तूं तयारी कर। आसिया 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 अल्लाह आसिया 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 डॉक्टर साहब आसिया की तबीयत कीअं आहे? वो ठीक तो है? बाबा आशा के तमाम दुआओं की ज़रूरत है। खून तमाम घणो ज़ाया थी चुको है। सर्जन साहब जो है जेतिरो जल्दी थी सके ओ पॉजिटिव 2 या 3 बोतल जो बंदोबस्त करे वठो। मिठू तू ते बीहजांइ, मां ब्लड जो बंदोबस्त करे अचां थो। दानियाल साहब, डॉक्टर साहब मुझे भी ओ पॉजिटिव खून आहे, जेतिरो वणियो मूं खून कढो, पर मुझे मैडम खे बचायो, डॉक्टर साहब। हाँ बाबा दिल जाए रखो, तुम वञो और जल्दी खून जो बंदोबस्त कयो। केसर खान अल्हड़ खान के केड़ा तावीज़ पेलन, केड़ो देवन परन जो सायो थस जो तव्हां उनखे मारे नथा सघो। अड़े हू मुंहिंजे सीने ते मुंग पियो डरे मुंग। खुदार साईं असीं त घणी था दग झलियूं, पर जॾहिं को वारो वरे हा ईअं छो नथा चओ त तव्हांखे का ॿी लालच आहे? हा होतार कॾहिं कॾहिं तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियो जो असांजो अंदर ई साड़े छॾींदा आहियो। तव्हां पाण ई ॿुधायो त अॼु ॾींहं ताईं असां तव्हांखां कहिड़ा लख वरिता आहिनि, कहिड़ी सुखड़ी पाखड़ी वरितियूं आहिनि, कहिड़ी गाॾियूं वरितियूं आहिनि। तव्हां सभु सही हो, सभु सही हो, तव्हां मुख मां ई ग़लति आहे। ही छा जे लाइ खणी खाओ तो ॾेखारण जे लाइ? अल्हड़ खान खे नथा मारे सघो? हित रख ऐं मूंखे मारियो त मूं तव्हांजी जिंद छुटे। बसि पुतार हाणे ओसि ताईं तोखे पंहिंजी शिकिल न ॾेखारींदासीं जेसि ताईं तुंहिंजो कमु न कंदासीं। जे मुड़ुस माण्हू आहियो न तेसि ताईं मूंखे शिकिल न ॾेखारिजो, जेसि ताईं अल्हड़ खान जो सिर नथा खणी अचो। जे वापसि आया आहियो न त कुतनि जी बछ कराईंदोमांव। हलो उतार साईं थोरो ख़्याल कयो, धाड़ेल बचाइनि किथे चिड़ी पिया न त सॼी हवेलीअ में रुगो धारूं जी धप हूंदी साईं।
है जोड़े हवेली में धप होंदी मुझे हवेली में बारूद ही धप होंदी उठी 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 तड़ा है मत्थे में भूखे तो डर जाए बावल खाने के तो डर जा रहे हवेली में बारूद ही धप होंदी अस्सलाम वालेकुम बोतारा साईं। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। जो खबर बोतारा साईं मुबारक हो तब कम थी भैया भोतार साईं फिक्र छो था करियो हयाती न हुजेस बाकी जीअण महाल अथस भले त आसिया खे ख़बर पवे त बहाल खान खां सवाइ ॿिया बि मुड़ुस मुल्क में आहिनि घणनि सां मज़ाक़ूं कयूं अथसि घणनि खे चकर ॾिना अथसि पिरडाए आयो या बोतारा साईं कच्चो शिकारी समझो तो वजह मूं चयो त शहर जी वारदात आहे मतां का ग़लती थी पवना भोतार साईं हम है तो क्या गम है असल फिक्र न करियो बोतारा हमारा बंदर के पायो पियो ने बड्डी शहर में चार आयो बोली बी पियो गालाए मिरल इहो थी शहरी चिल्को जंहिंखे लॻे सो तूं वांगुरु असल बंबोर खे बाहियूं ॾियो छॾे मीरल अञा ताईं कोन वरियो आहे हारिन खे ॿिज भाण ॾियणो आहे जांच कर वञी ॾिसीस जी सर हाज़िर साईं हाज़िर साईं छा अरे वञ न वञी जांच अचीस बोतार साईं ज़ुल्म थी वियो अरे छा थियो साईं कमदार मीरू घर में मोह पियो आहे मीरल घर में मोह पियो जोर्स घर में कान हुई साईं केर बि कोन हो घर में यार मारे विधई मीरल मूंखे अॻु ई खुटको हो त छोरो ॿाहिरि अची को न को खुमाम कंदो
हीअं कर, रमज़ान ऐं पांदी खे न्यापो कर त छोरे जो पीछो कनि, जिते बि हथ अचनि खंभे मूं वटि खणी अचनिसि। जी साईं। ऐं ॿियो बि कमु कर, मीरल जे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्तु वधी कर। वञ। हाज़िर साईं। दानियल साहब, दवाऊं वठी आया? न मिठू। पर छो दानियल साहब? डॉक्टर साहब तो हींअर दवाउनि जो पुछी वियो आहे। मिठू, पैसनि जो बंदोबस्तु न थी सघियो। मां गाॾी खपाइण लाइ कार डीलर वटि वियो हुउसि, पर गाॾी बाबा जे नाम थियण करे उतां में जवाबु मिलियो। हिकु ॿिनि दोस्तनि खे पैसनि लाइ चई आयो आहियां, उन्हनि कलाक ॿिनि जो हासिलु ॾिनो आहे। ठीकु आहे दानियल साहब, या मूंखे जो पर्ची मां ॾिसां थो। मिठू, ॾाढी क़ीमती ऐं महांगी दवाऊं आहिनि, तूं किथां वठी सघंदे? मूंखे मैडम पंहिंजे ख़र्च पाणीअ लाइ पैसा ॾींदी वेंदी, मां उतां थोरो बचाईंदो रखंदो वेंदुसि। जेकॾहिं उहे पैसा जो मैडम जे दवाउनि ते ख़र्च थियनि था त हुन खां वधीक बि मूंखे छा घुरिजे। मूंखे जो पर्ची। यार बस पुॼी अचे थी त पोइ बहाना हज़ार आहिनि। मीरल जो मौत ईअं ई लिखियल हो। हा बोतारा साईं, फिटी थी अचे त वो चवंदा आहिनि त उठ चढ़े विछू खाए। कंहिं पे चयो त कमदार ईअं शादी कंदो त मरंदो। बस बाबा, मूं त घणेई झलियोमांसि त छोकिरी फॾे वारी आहे, शादी न कर या कंटा कढणा पवंदा। पर हुन मरिया त जो शौक़ु खयों बीठो। हाँ बोतार साईं, पर जे कमदार शादी कई हुई त खेस के समझण घुर्जे आ त छोरी कंहिं छोकिरे सां मंगियल हुई ऐं छोकिरे खे अवां ईअं जेल मां न छॾायो। हा बाबा, लिखियो बि त छॾिए न। जॾहिं न इहो वक़्तु थो अचे तॾहिं चङनि भलनि जूं वायूं बताल थियो वञनि। हा बोतारा साईं, सवेल सूबेदार साहब सां ॻाल्हायो हुआ। छा चयो सूबेदार? चए थी त जवाबदारनि खे हथु करण लाइ पुलिस पार्टी कोटड़ी मोकिले थो। हाणे ॾिसूं था त जवाबदार हथु अचनि था या न। बोतार साईं, वरी बि सूबेदार क्या के ॾेखारे छॾिजो, मन कमदार जो खून तरी पवे। हा बाबा, मुंहिंजे त घर जी ॻाल्हि आहे। मरिया त सॼी ॼमार मूंसां गन ॾिना हुआ। यार हुनजी पोयारी आऊं न कंदुसि त ॿियो केरु कंदो। सुभाणे वञा थो, पाण वञी सूबेदार सां मिलंदुसि, ॾिसूं त छा थो करे। हा बोतारा साईं, ईअं कयो त सूबेदार खे बि ख़बर पए कमदार निंदण को न हो, मालिकी वारो। बोतारा साईं, पायां तो अॼु तव्हांजी तबियत ठीकु न आहे। न गुलामू, तबियत त ठीकु आहे, पर पोइ बोतारा साईं ॾाढा उबाण का था नज़र अचो। हा गुलामू, जिंदगी गुज़रंदी पई वञे, न कम निबिरियो न गम निबिरियो। बस बोतारा साईं, पंहिंजे भाग खे चओ। हा गुलामू, अॼु हूअ आसिया कंवल ॾाढो यादि पई अचे। दिल थी चवे त ईअं पर हुजनि, उॾामंदो उॾामंदो आसिया वटि वञा ऐं नओं ताज़ो थी अचे। बोतारा साईं, इन बेवफा जो नालो ई न खणो। इन आसिया कंवल जे करे त हे फसाद ऐं हे झगड़ा मता आहिनि।
बराबर सच तो चई गुलामू सच तो चई जेकॾहिं आसिया खे या विड न हुजे हा त अॼु हिन मंज़िल ते न मां हुजां हा न अलड़ खान हुजे हा। कामिल खान होशियारी अलन खान अचण वारो थो। हा अॼु अलन खान जे मरण जो ॾींहुं आहे। हा कैसर खान अॼु या बावल खान टर्टर हमेशह लाइ ख़त्म थी वियो अचेव पियो होशियार थियो। दानियाल प्लीज हाणे मूंखे घर वठी हलो। हिते त मुंहिंजो साथ हुजे। आसिया घर बि हलंदासीं पहिरियों तूं ठीकु त थी वठ। हाणे आउं बिल्कुलु ठीकु आहियां। मां हिते नथी रही सघां। मूंखे घर वठी हलो। चङो भला डॉक्टर साहब अचे त हुन खां पुछूं था। भला हालार ते छो आयो? हॉस्पिटल में छो अचिबो आहे? मुंहिंजी तबियत पुछण आयो? आसिया हालार खे हाणे इहो सम्झणु घुरिजे त तूं हिकु शादीशुदा ऐं घरेलू औरत आहीं। दानियाल मूं त तव्हांखे ॾाढो लिबरल ऐं रोशन ख़्याल ते सम्झो, पर मूंखे लॻे थो त मुंहिंजो ख़्याल ई ग़लति हो। आसिया मूंखों हाणे इहो सभु बर्दाश्त कोन थो थिए। दानियाल जी मूंखे ईअं थो लॻे त हाणे मुंहिंजी सॼी ज़िंदगी इंतज़ार में गुज़रंदी। इंतज़ार? कंहिंजो इंतज़ार आसिया? कंहिं वॾेरे तरफ़ां सौगात करे मोकिलियल मौत जो इंतज़ार। न आसिया जेको थियो उहो विसारे छॾ। इहो सभु मुंहिंजी अणॼाणाई में थियो आहे। हाणे कंहिं वॾेरे खे इहा ताक़त नाहे जो तुंहिंजो वार बि विंगो करे सघे। दानियाल मां मौत खां कोन थी डिॼां। मां त हाणे ज़िंदगी खां डिॼण लॻी आहियां। ज़िंदगी ॾींहों ॾींहुं मुंहिंजे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त ऐं भुआती थींदी पई वञे। आसिया
आसिया तूं गणती न कर, मां आहियां न। ये मुश्किल ॾींहं भी गुज़री वेंदा, वक़्तु हमेशह साॻियो न रहंदो आसिया। इहो त ठीकु आहे दानिया, पर मुंहिंजे अंदर में जेके रोग आहिनि उहे त साॻिया ई रहंदा न। मुंहिंजे अंदर में जेके फट आहिनि मां उन्हनि जो छा कयां? पंहिंजनि फटनि खे नासूर थियण खां बचाए आसिया। प्लीज़ प्लीज़ आसिया, ख़ुशि रहण जी कोशिश कर। तव्हां ठीकु पिया चओ दानिया, पर इहो मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल। मुस्तफा जी बता बाबा, तुझी ॾाढी शिकायतियूं आहिनि, एतिरी नरमी बि चङी न आहे। लठ बाठो जेसि ताईं न वहाईंदे न तेसि ताईं इहे कोन सुधरंदई। हीअ जो कलर जो ट्रालो आयो हो इहे ई सफ़ा ख़तम करे छॾी। ऐं हिसाब किताब लिखियल आहे किथे किताबनि में वरी उहो ई कर्ज़ रहियो पियो उन्हनि ॾे। वञ लठ बाठो वाहिनि। हाज़ुर साईं, वायूं था। उगाड़ी कर शाबाश, छितो थी पओ। पुतार, अॼु तुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर आंदी अथऊं। अलाए कहिड़ी ख़ुशी जी ख़बर आंदी अथव। मुबारक हो तो बतार, अज अनर खान जो प्लान करे आया आहियूं। कामिल कामिल जेकी कुछ तूं ॻाल्हाई पियो समझी पे छा पियो चई? बोतार साईं, कामिल खान ठीक तो चवई, वञी घोड़ा डोड़ाए, हाणे तुंहिंजो केर बि नालो न वठंदो। हाँ भोतार, अज तव्हांजो रस्तो हमेशह लाइ साफ़ थी। वाह केसर खान वाह, वाह कामिल खान वाह। अरे राणा हट, हाण हिन इलाइक़े जी मेंबरी भी मुंहिंजी, हिन इलाइक़े जी बादशाही भी मुंहिंजी, ऐं वॾेर को राज भी मुंहिंजो। अल्लड़ खान खे धक ई हिकिड़ो वञी कब्र भीड़ो थियो। केसर, ॿ टे ॾींहं वञी रूपोश थी वञो, जेसि ताईं वञी अल्लड़ खान जो लाज ठिकाणे पुलिस न लॻाए। ठीक है बोतार साईं, असां तो तोखे ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाइण आया हुआसीं, हाणे मोकिलणी कोन्हे। चऊं बोतार, बेड़ा ई पार। बेड़ा ई पार हित हलो। शाबाश गुलामू। जी बोतार। कीअं थो भाई वॾेर की सियासत? साईं, हाणे त सभु मंज़िलूं आसान थी वयूं। केतिरा ॾींहं लड़कान फुलड़े वांगुरु ईअं बुल ॾिनई, ठका जे नाकेलीअ में ईअं जचियसि त ईअं सिधो थी वियो, कब्र भीड़ो थियो। मैडम, किचन जो सॼो सामान तक़रीबन ख़त्म थी चुको आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे मिठू, कुझु कयूं था, तूं वञ पंहिंजो कमु कर। दानियाल, बिजली ऐं गैस जा बिल रहियल आहिनि, किचन जूं सभु शयूं ख़तम आहिनि। आख़िर ईअं घर कीअं हलंदो? कुझु कयो प्लीज़। आसिया, मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा करियां। मम्मी हिकु रुपए ॾियण खां बि इनकार करे वेठी आहे। मम्मी ऐं गज़ाला खे त मुंहिंजी शिकिल बि कोन थी वणे। जेतिरा बि दोस्त यार हुया उन्हनि खां उधारा पैसा वठी मूं सभु तुंहिंजे इलाज ते लॻाया। दानियाल, इन्हनि हालतुनि में त हिकिड़ो ई कमु थी सघे थो। कहिड़ो? मां वरी ॻाइण थी शुरू करियां। नासिया, भली बुख भरम जी शल न वञे शान। मां तोखे हरगिज़ ॻाइण जी इजाज़त न ॾींदुसि। दानियाल, मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर हिन में कहिड़ो हर्ज आहे। माण्हुनि अॻियां हथ टंगे पिनण बजाए मां पंहिंजे आर्ट, पंहिंजे फन वसीले हिन घर खे सपोर्ट कयां।
त कहिड़ो ॾोह आहे? आसिया मूं चयो न त तूं न ॻाईंदीअ। इहो मुंहिंजो फ़ैसिलो बि आहे त मुंहिंजो हुकुम बि।